नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ॾैरकी में ख़बर ॾींदा हलूं त रजब अली शर ऐं रईस पीरल शर प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त उबारड़ो जो MP पाकिस्तान तहरीक इंसाफ सरदार मीर शहरयार ख़ान शर पीपल्स पार्टी में शमूरियत करण वारियूं अफ़वाहूं हली रहियूं आहिनि त मीर साहब भले पीपल्स पार्टी में शमूरियत असां सां गॾु आहियूं, असांजी पूरी बिरादरी मीर साहब सां गॾु आहे। इंशाअल्लाह कामयाबी मीर साहब जी थींदी, छाकाणि त उबारड़ो में मीर साहब पंहिंजे अक्सरियत आहे। जहिड़ी बि पार्टी में वञे असां शर बिरादरी मीर साहब सां गॾु आहियूं। असांजो मक़सदु को बि न आहे सियासत सां। सियासत सरदार साहब शहरयार ख़ान पाण करे थो। जेकॾहिं उहो पीपल्स पार्टी में वेंदो त असां हुन सां पीपल्स पार्टी में गॾु आहियूं। जेकॾहिं हू हिते बीठो आहे PTI में त असां हुन सां गॾु बीठा आहियूं। बाक़ी जेके घोटकी जा सरदारनि असांखे शहर क़ौम खे ख़ासि करे सुख ॾिना आहिनि, उहे तव्हां मीडिया वारनि दोस्तनि खे मां हिकु अपील थो कयां त हली ॾिसो त असां शहरनि जा ॻोठ मुंहंनि जे दड़े जो ॾेख ॾेई रहिया आहिनि। न का असांजे ॻोठनि में इस्पताल आहे, न का स्कूल आहे। ख़ासि करे बेरूटा रोड सरदार साहब जो आहे उहो बि बंजर पियो आहे ऐं माण्हू चवनि था त सरदार साहब खे फलाणे माण्हू जे वञण सां हिन खे नुक़सानु थींदो या फ़ाइदो थींदो। सरदार साहब पाण सुपर पावर आहे, उनजी सिंध पंजाब बलोचिस्तान में क़ौम रहण थी। असांखे घोटकी जे कंहिं बि सरदार जी छॾे वञण सां या गॾु रहण सां फ़र्क़ु न पवंदो। सरदार साहब जो जेको बि फ़ैसिलो हूंदो, जेको बि मौक़िफ़ हूंदो, असां कासमाणी पाड़ो ख़ासि करे उनजी बिरादरी जा पाड़े वारा आहियूं ऐं बाक़ी जेके उनजो राज आहे सभु उन सां हर फ़ैसिले खे लबेक कंदा। बाक़ी चवण वारा कुझु माण्हू आहिनि जेके ग़लति पोस्टूं ॾेई रहिया आहिनि त हीअं थींदो हीअं थींदो, मां इन्हनि खे रद्द कयां थो। बाक़ी सरदार साहब पीपल्स पार्टी में वञे त बि लबैक, PTI में आहे त बि लबैक। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।